ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गुज़िरियल राति घोटकी मां 3 ॼणनि जे अगवा वारो मामलो। मीरपुर माथिलो में नौजवान ऋतक कुमार जे अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां कारोबार बंदि करे एहतजाज कयो वियो आहे। हिंदू बिरादरी ऐं मुग़वी जे वारसनि घंटा घर वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे ऋतक कुमार जी बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो आहे। संदन चवण आहे त असांजे नौजवाननि खे घोटकी मां अगवा कयो वियो आहे, खेसि बाज़ियाब करायो वञे। गुज़िरियल राति घोटकी मां 3 ॼणनि अख्तर लगारी, मीर मोहम्मद जलबाणी ऐं ऋतक कुमार खे धाड़ियल अगवा करे विया हुआ। एसएसपी घोटकी जो चवण आहे त मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं हलंदड़ आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गुज़िरियल राति घोटकी मां 3 ॼणनि जे अगवा वारो मामलो। मीरपुर माथिलो में नौजवान ऋतक कुमार जे अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरीअ पारां एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल राति घोटकी बी सेक्शन थाणे जद सीपेक वटां 3 ॼणा जेके अगवा थिया हुआ, उनमें ऋतिक कुमार आहे, एसडीओ अख्तर लिगारी आहे ऐं मीर मोहम्मद जलबाणी। ऐं जे अगवा वारे मामले बाद अॼु हिंदू पंचायत जे सॾ ते ऋतिक कुमार जी बाज़ियाबी जे लाइ अॼु मीरपुर माथिलो शहर में जो दीवाननि कारोबार बंदि करे छॾियो आहे ऐं उनजा घर भाती जेकॾहिं इंतिहाई सख़्तु परेशानी ऐं उन्हनि जेको इहो मुतालबो कयो आहे इंतिज़ामिया खां, एसएसपी घोटकी ऐं वक़्त वारनि खां त जेका नौजवान जेके मुग़वी आहिनि उनखे फौरन वापसि करायो वञे ऐं बेचैनी ख़तमु कई वञे। ऐं उन सां गॾोगॾु एसएसपी घोटकी अनवर खेत्रान जो चवणु आहे त ही जागरानी गैंग जा जेके ॾुआरी आहिनि उन्हनि अगवा कयो आहे ऐं